अगवा जो केस असां हणंदासीं। साफ़ी करण वारो इहो शाह नवाज़ आहे। कूड़े माण्हुनि जी ज़बान मथां हिते हर को माण्हू पंहिंजा घर भरण जे चक्कर में जुमे जे मथां खून जो केस आहे। ई हक़ीक़त उन्हनि खे ॿुधाए छॾी हूंदी। असां थारी कंदासीं शक त पोइ त अदावरनि खे मुंह मथां शक अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी ज़बरदस्त अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। दोस्तो जुमो त हाणे बकंदो सभिनी साम्हूं तोते वांगुरु। तव्हां ॾिठो जुमे कुटको आहे, जुमे हर शइ क़बूल कई। हाणे जॾहिं मुराद सभिनी साम्हूं पेश कंदो ऐं जुमो सभु कुझु ॿुधाईंदो, हाणे सभिनी जा तोता उॾरी वेंदा। रहज़न ककर उहे अॻे परेशान। उन्हनि खे जॾहिं कोई ख़बर पई आहे त मुराद जुमे खे अगवा करे वरितो आहे, उहे पुलिस में बि केस नथा करे सघनि, छो त उन ते अॻे क़तल जो केस आहे। ऐं पुलिस इहा ई ॻाल्हि कंदी तव्हां बि पोइ इन जा थारीदार आहियो, तव्हांजा साथी आहियो। हाणे हू इन शइ ते माठ कंदा, जेको थियो ॾिठो वेंदो। ऐं फ़ैसिले में हाणे जुमो जेको अॻे क़ुर खणी वियो, हाणे ॿीहर वरी क़ुर खणी इहा ई ॻाल्हि कंदो त मूं खून न आहे कयो मुख़्तियार जो। अहिड़े हिसाब सां हीउ फ़ैसिलो सॼो कचो थी वेंदो। गुलबरी सांग वारो मसइलो हिते विच में फासी वेंदो। इन ॿिन्ही धुरनि खे मिलाइण वारो हिकिड़ो ई शख़्स आहे, उहो मंसूर ख़ान आहे। तमामु जल्द पोइ इहो मंसूर ख़ान ॿिन्ही धुरनि खे भाकुर पाराईंदो पंहिंजे उताग ते विहारे करे। बाक़ी शाहनवाज़ ख़ान जेको आहे उहो त विढ़ाइणु चाहे थो, उहो कॾहिं बि हिन खे ठहणु कोन ॾींदो ऐं ॿई धुरियूं जीअं बर्बादु थियनि। ऐं मंसूर ख़ान बि हाणे जॾहिं मिलणु ईंदो ककर जी भेण सां, त वरी हाणे उन जे लाइ बि मुसीबत पैदा थींदी, छो त उन ॿुधायो आहे फ़ोन ते त अदाहरण खे शक थी पियो आहे, अचु मिलंदासीं त मां तोखे सॼी कहाणी ॿुधाईंदुसि। हाणे जॾहिं हू मिलणु ईंदो, उन जी ताड़ में आहे ठारो रहज़न ऐं ककर खे ॿुधाईंदो त आयो आहे मंसूर ख़ान। अहिड़े हिसाब सां हीअ कहाणी हाणे थियण वारी आहे। ऐं मंसूर ख़ान बि सोचींदो त मां फ़िलहालु न मिलां, मुंहिंजो हेॾो नालो आहे, न त मां बर्बादु ऐं बदनाम थी वेंदुसि। लाइक सब्सक्राइब शेयर कंदा।